आला हज़रत छो प्यारा वक्त जी नवाब रियासत जो नवाब ऐं रियासत जो नालो आहे नानपारा। सिंधी में नानपारा जी माना है मानी जो टुकुर। नान माना मानी, पारा माना टुकुर। नानपारा नालो हो, रियासत जो नालो हो। जी रियासत खैरपुर, रियासत बहावलपुर, रियासत हैदराबाद, त इहे रियासत नानपारा हुई ऐं हुयो मुसलमान। पर वो शेरो शाइरीअ जो शौक़ीन हो, शाइर घुराईंदो हो। वो शाइर हुनजी तारीफ़ कंदा हा। वो कंहिंखे लख रुपयो ॾे, कंहिंखे 500 रुपये, कंहिंखे 1000, कंहिंखे उठ ॾे, कंहिंखे घोड़ो ॾे। सॼे हिंदुस्तान जा 12 महीने शाइर गॾु थींदा हा, उन्ही नवाब साहब जी तारीफ़ कंदा हा। पर मौलाना अहमद रज़ा कॾहिं हुन वटि कोन आयो। उन पाण ख़त लिखी दावत ॾेई घुरायो त तूं अच, मुंहिंजी ॿिया तारीफ़ कनि था, तूं बि तारीफ़ कर, त तोखे कुझु इनाम ॾियां। पाण वया त कोन, हिकिड़ी नबी जी नात लिखी मोकिलियोसि। वो कमाले हुस्ने हजूर है कि गुमान नक्स जहां नहीं, वही फूल खार से दूर है, वही शम्मा है कि धुआं नहीं। मतलब छा? वो कमाल हुस्न हुजूर है, मुझे रसूलुल्लाह जे हुस्न जो कमाल आ कि गुमान नक्स जहां नहीं। जो महबूब जे हुस्न में नुक्स ऐब त आहे ई कोन को। वो कमाल हुस्न हुजूर है कि गुमान नक्स जहां नहीं। अगते तो चवे वही फूल खार से दूर है, मुझो महबूब गुल्ला गुल चो सुभान अल्लाह। ॾाढो तो छा है? पर आला हज़रत तो चवे तो गुल त आहे, पर दुनिया जे गुलनि में कंडो थींदो आहे। मुस्तफ़ा अहिड़ो गुल आहे जंहिंमें कंडो आहे ई कोन को। अॻिते तो चए वो ही शम्मा है कि धुआं नहीं। भला मां नबी खे बत्ती चवां, पर चवे थो त बतनि में त दूहो हूंदो आहे। मुस्तफ़ा अहिड़ी बत्ती आहे जंहिंमें दूहो आहे ई कोन। तेरे आगे यूं ही चच लच फुसहा अरब के बड़े बड़े, वो सुखुन न हो जिसमें सुखुन न हो, ये वो सुखुन है जिसका बयान नहीं। सभी जोर सां सुभान अल्लाह।